गाड़ी भजाए करे सामोनी करे मोटरसाइकिल के हयो उहे बेचारा मोटरसाइकिल का किरी पिया लमंदा वया वरी गाड़ी मोलई करे हथियारन सा उन्हनि जे मुंह में गोली हुयो मुंह में वीचारन जा मुंह ही बिगाड़े छडियो चेहरा ही बिगाड़े छडियो चेहरे जे अंदर गोलियूं हुयो चेहरा वीचारन जा बिगड़ी या न मुंह दिसण जेड़ो न बिरादरी दिखारण जे जमीन जे करे टके जी जमीन अल्लाह जी जात जो कसम या दुनिया ते थुको पे चढ़ींदी असा तू न रहंदास दो दिन की जिंदगी फिर अंधेरी रात है जिंदगी बिन्नियन जी अमीर जी भी जिंदगी गुजरी वेंदी गरीब जी भी जिंदगी गुजरी वेंदी जिंदगी गुजारियो इज्जत से गुजारियो जिंदगी गुजारियो अल्लाह जे रसूल जे अहकामात जे मुताबिक जिंदगी गुजारियो अज भिरा भिरा दा नहीं अज भिरा भिरा दा नहीं पुत्र प्यू ते मां दा नहीं खौफ कुछ खुदा दा नहीं शर्म मुस्तफा दा नहीं अपनी जान ते हर बशर नु वेखो रानी खान है रब नु जो पसंद है वो दौलत ईमान है अज भा भा सा नथो गलाए जानी दुश्मन बन वेठो आ सको भावा सके भाव के सीधा बस्त तो हणी मारे थो अज नौजवान पुत्र मिलकियत जे करे पैसे जे करे दुनिया ऐं दौलत जे करे सोशल मीडिया जो दौर आ फेसबुक जो दौर आ ट्विटर जो दौर आ टिकटॉक जो दौर आ यूट्यूब जो दौर आ अज हर शय साफ लगी पई आ सामू अचे थी पई रोजाना ॾिसूं था पिया सको पी पंहिंजे सको पुत्र पंहिंजे सके पीउ खे दौलत जे करे पैसे जे करे गोली होनी करे पंहिंजे दोस्तनि खां माराए थो छॾे अबो नथो मरे जान नथी छुटे हेड़ी सारी मिल्कियत आहे कंहिंखो मारायांसि जान छुटे मिल्कियत ते कब्ज़ो कयां सको पी पंहिंजे सके पुट खे थो माराए ऐं वरी ॿुधायां अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि हाणे ताज़ो कुझु ॾींहंनि में सोशल मीडिया ते ॾिठोसीं पंहिंजो सको पुट पंहिंजी सकी मां सां ज़बरदस्ती ज़िना थो करे अम्मा झलेसि थी मां तुंहिंजी माउ आहियां गैरत कर तूं माखा पैदा थियो आहे कुझु हया कर कुझु शर्म कर नशे जी हालत में धुत लॻो पियो आहे पंहिंजी माउ सां ज़िना थो करे अज भिरा भिरा दा नहीं पुत्र प्यू ते मां दा नहीं खौफ कुछ खुदा दा नहीं शर्म मुस्तफा दा नहीं अपनी जान ते हर बशर नु वेखो रानी खान है रब नु जो पसंद है वो दौलत ईमान है अज भा भा से नफरत हो करे अज पारसी से नफरत हो करे अज माइट जो जानी दुश्मन बनो वेठो आहे एक बे के माफ करण जे लाइ तैयार न आहियूं छाजे करे जो असांजे दिलनि जे अंदर खुदा जो खौफ न आहे असांजे दिलनि जे अंदर खुदा जो खौफ न आहे हुजूर जी शफाअत जो फिक्र न आहे जेकॾहिं खुदा जो खौफ असांजे दिलनि में हुजे त इहे नफ़रतूं कढी करे मुहबतूं पैदा कयूं हिक ॿिए खे माफ़ करणु सिखूं भाउ गुज़ारे थो वञे त सको भाउ तॾहिं ते नथो वे मां अहिड़ा बि ॾिठा आहिनि पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां तॾहिं ते सको भाउ गुज़ारे थो वञे तॾहिं ते भाउ वेहण जे लाइ तयारु न आहे ये नफरत ना है तो ॿियो छा आहे सदायूं हुजूर जा गुलाम सदायूं आशिक रसूल सदायूं कलमे पढ़ंदड़ मुसलमान पर कम वरी सब जाहिलन वारा कम सब काफरन वारा अॼु त असांखे काफर बि मेणो ॾींदा आहिनि अॼु असांखे वाणिया बि मेणो ॾींदा आहिनि असां त तव्हां मुसलमाननि खां चङा कूड़ तव्हां घणो ॻाल्हायो व्याज तव्हां घणो वठो ज़िना घणी तव्हां कयो चोरियूं धारा फुर लुट हे पाकिस्तान जे अंदरि केरु थो करे मुसलमान थो करे अजो घर घर जे अंदर बेहयाई गाना विसियार फिल्म बेहयाई आम ते बेगैरती दा दौर है बेहयाई आम ते बेगैरती दा दौर है घरां विच कंजरा दी केसतां दा शोर है कदी बह के सोच आई धी जो घर जवान है रब नु जो पसंद है वो दौलत ईमान है अजो घर घर जे अंदर बेहयाई
गाना था हलन, विसियार था हलन। अल्लाह जो कुरान घर में पयो आ, पर रब जो कुरान खोलण जे लाइ कोई तैयार ना है। रब जो कुरान घर में पयो आ, महीना जा महीना थी आ, कुरान के उड़ई खाई वही परे कुरान के खोलण जे लाइ तैयार ना है। अफसोस वा कुरान तुझे चाहण वारा न रहा, जंहिंजो तू चंड हुए उहे सितारा न रहा। अॻ में घर जा भाती सुबुह थींदी कुरान जी तिलावत कंदा, पोइ दुनिया जे कम कारण सां लॻी वेंदा त रिज़्क में बरकत हुई। अॼु घर जा सभई भाती रात जो 12 वगे 2 वगे सुम्हनि था, मोबाइलूं हथ में आहिनि, सुबुह जी निमाज़ नसीब नथी थिए, रब जे कुरान जी तिलावत नसीब नथी थिए। घर जा 10 ई भाती कमाइनि था, को सरकारी मुलाजिम आहे, को वापारी आहे, को कारोबारी आहे, को छा आहे, पर जॾहिं महीनो पूरो थींदो पहिरीं थींदी ॾे हाल घणा बचायो, अल्लाह रे घोड़ा रे अञा त वाणे जो 15-20 लख रुपया कर्ज़ बीठो आहे। अवाई आया ना छाजे करे पूरत ना है, छाजे करे पूरत ना है जो असां अल्लाह जे कुरान को परे थी आऊं, रब जे दीन खां परे थी आऊं। मां नथो चवां, रब तो फरमाए वमन आरज़न ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़ंका व नहशुरुहु यौमल क़ियामति आमा। मुंहिंजा सोना इन्हनि खे ॿुधा, वो जेके वेठा हूं इन्हनि खे ॿुधा, छा ॿुधायां? वमन आरज़न ज़िक्री, जेके मां अल्लाह जे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदा, बस सज़ाऊं ॾींदोसान। पहिरीं सज़ा मईशतन ज़ंका, कुरान थो चवे मां अल्लाह मईशत खे तबाह बर्बाद करे छॾींदोसान। केरु थो चए? अल्लाह थो चए। कंहिं मौली जो बयान ना है, रब जो बयान आहे, रब जो वाइज़ आहे। बे नंबर ते वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा, ॿी सज़ा इहा ॾींदोसान जो मां अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े अंधो करे उथारींदोसान। अंधा थी करे उथंदा क़यामत जे ॾिहाड़े। खुदा जो नालो तो अल्लाह जे ज़िक्र खां परे न थियो, रब जे कुरान खां परे न थियो। जेका ज़िंदगी गुज़री सा गुज़री, हाणे रब जी इबादत में ज़िंदगी गुज़ारियो। निमाज़नि जी पाबंदी कयो, पाण भी निमाज़ पढ़ो, पंहिंजे बच्चन खे भी निमाज़ सेखारियो, पंहिंजे अहल अयाल खे भी निमाज़ सेखारियो। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, घर जे वॾे जे मथां पूरे घर जी ज़िम्मेदारी हूंदी। घर जे भाती के जहन्नम में विधो ईंदो त उहा शिकायत कंदी, अल्लाह मांखे जहन्नम में मोकिले थो, रब पहिरियों इनखे मोकिल न। मानी देर सां मिलंदी त पादर मिलंदा, इस्त्री कपड़ा थियल न मिलंदा त पादर थींदा। घर जो कमकार न थींदो हो त लफ़्ज़ खाईंदा हुआसीं, पर जॾहिं अल्लाहु अकबर आज़ान कन ते पहुचंदी ही, असांखे कॾहिं बि न चई बाबा निमाज़ ॾे बि हलो, छॾियो कमकारनि खे निमाज़ पढ़ो। कॾहिं चयो आहे पंहिंजे घर वारनि खे? चवंदा बाबा छा बि थिए छॾ निमाज़ खे, पहिरियों कमकार करे वठ। इहा ज़िंदगी आहे, पयूं निमाज़ूं पढ़ंदासीं। ओ तेरियां ने कारनाल हिन मुरब्बे कोठियां छोड़ वैसे यार जॾूं मौत पाइयां लोटियां। रब दे नाम ते खर्च कर, जन्नत दा सामान है, रब नू जो पसंद है वो दौलत ईमान है। हमरा के गाड़ियुनि जे मथां नाज़ आओ, पैसनि जे मथां नाज़ आओ, बंगलनि जे मथां नाज़ आओ। ओ इंसान खबरदार, जॾहिं दम प्रवास थी वेंदुई, जॾहिं हथो कम करण छॾे ॾींदई, जॾहिं पेर कम करण छॾे ॾींदई, माण्हू चवंदा बाबा जल्दी कयो दफ़नायो, सुमता धप न करे विझे, इन जो जिस्म फाटी न पवे। अब इहा इंसान जी ज़िंदगी आहे न, इन आरज़ी ज़िंदगी, बेपका ज़िंदगी, बदबूदार ऐं गंदगी वारी दुनिया जे कढ न पओ। अल्लाह जी इबादत कयो, हुजूर जी इताअत कयो, इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। आखिरी ॻाल्हि, मुंहिंजे साईं नफ़रतूं ख़त्म करायूं। नफ़रतूं, तवज्जो आहे, नफ़रतूं ख़त्म करायूं। मुंहिंजे साईं प्यार जो दर्स ॾिनो, मुंहिंजे साईं मोहब्बत जो दर्स ॾिनो, मुंहिंजे साईं माफ़ करण जो दर्स ॾिनो। मुंहिंजे साईं जी ख़िदमत में साहबा जी महफ़िल आहे, हज़रत जुलैबीब आयो आहे, जेको मुंहिंजे हुज़ूर जो साहबी आहे, रंग जो कारो, वार खुंडीदार, चप थुल्ला, साईं जी ख़िदमत में आयो। साईं ॾिसनि था पिया, मुस्कुराइनि था पिया। ओ ख्वारा स्टाफ वारो, जॾहिं मदीने वारो साईं मुस्कुराईंदो हो, अल्लाह जन्नत जा 8 ई दरवाज़ा खोलराए छॾींदो हो। सुभान अल्लाह कयो त मां इहो वाक़ियो बयान करे ॻाल्हि खे ख़त्म थो कयां। मोहब्बत सां जो सुभान अल्लाह।
साईं जी खिदमत में आयो जुलेबी साईं दिसन था मुस्कुराइन था ओ जुलेबी बड़े हाल शादी कई थई हजरत जुलेबी तो चवे साईं गुलाम रंग जो भी कारो दिसन जो भी सोनाया न खर्रा न तर्रा साईं मुखे पांजी न्याणी केर दींदो मुझे साईं फरमायो तुझो छा इरादो आ हजरत जुलेबी तो चवे साईं दिल त चोंदी आ शादी कया रानी हुजे जैसा दिल जा अहवाल कया मदीने वाले साईं फरमायो घबरा न परेशान न थी फलाणे अंसारी साहबी ने वन मां मोहम्मद जा सलाम खणी करे वन मां मोहम्मद जो पैगाम खणी करे वन उन जी न्याणी जो रिश्तो घुरी आओ हजरत जुलेबी अंसारी साहबी जे दरवाजे ते आयो दरवाजो खड़काए अंसारी साहबी बाहर निकली आयो ओ जुलेबी बखैर ता अज मुझे दरवाजे ते की आयो आ जुलेबी तो जवे मदीने वाले साईं जा सलाम खणी करे आयो आ साईं तुंजी न्याणी जो रिश्तो मां जुलेबी बदलाए कयो आ घुरियो आ अंसारी साहब तो जे जुलेबी 2 मिनट पी वना जाल सा मशवरो कया न्याणी का पुछा कया घर आयो जाल का पुछा दो करे न्याणी कमरे में बैठी आ अबे जी गाल बुधे थी अम्मा जी गाल बुधे थी मशवरो तो करे जाल सा साईं जुलेबी बजो रिश्तो मोकलियो आ घर भी कोन थस दिसन जो भी सोना है तुंजी छा सलाह घरवारी थी चवे न्याणी मना कंदी मुझी न्याणी हसीनो जमीला इनके न खर्रा न तर्रा दिसन जो भी सोनो ना है न्याणी मना कंदी न्याणी कमरे में बैठी आ जल्दी बाहर थी अचे चवे थी ओ मुझी जी जलम्मा खबरदार ओ मुझा बाबा खबरदार मां केडी न खुश नसीब आया के जो रिश्तो अको ते कंदो आ के जो रिश्तो अम्मा ते कंदी आ के जो रिश्तो चाचो ते कंदा के जो रिश्तो मामो ते कंदा मां केडी न खुश नसीब आया जो मुझो रिश्तो मदीने वाले साईं पाण ते कयो आ मैं तो कहती हूँ रंग का काला है हुस्न में भी मांद है मैं तो कहती हूँ भेजने वाला 14वीं का चांद है तेरी बेटी इसके काले रंग पर मसरूर है काली कमली वाले ने भेजा है फिर मुझे मंजूर है न्याणी थी चवे रंग जो कालो आ परवाना है वार घुंडीदार परवाना है चप थुल्ला परवाना है यो रिश्तो मदीने वाले साईं मुंहिंजे लाइ मोकिलियो आ यो रिश्तो मूंखे मंजूर अंसारी साहब भी बाहर आयो जुलेबी मुबारक हो जाई रिश्तो मंजूर आ शाम जो निकाह मदीने वारो साईं मस्जिद नबवी जे अंदर पाण पढ़ाईंदो हजरत जुलेबी आयो साईं जी महफिल में अल्लाह जा पैगंबर अंसारी साहबी रिश्तो तो मंजूर कियो आ साईं मूं वटि हक़ मार ॾियण जा भी पैसा कोन्हे शादी जो सामान काढो वठा पैसा कोन्हे साहबा जी महफिल आ अबू बकर सिद्दीक वेठो आ उमर फारूक वेठो आ उस्मान गनी वेठो आ अली मुर्तजा वेठो आ साईं फरमायो साहबियो जल्दी क्यों जुलेबी जिला पैसा गडायो पैसा गजी आ साईं फरमायो अधु पैसा हकुमार में दे अधु पैसा वन शादी जो सामान वठी आ जुलेबी आयो बाजार में शादी जो सामान सोचे तो छा वठा एतरे में कन ते आवाज आयो हय्या अलल जिहाद हय्या अलल जिहाद हय्या अलल जिहाद ओ मुसलमानो ओ हुजूर जा गुलामो जल्दी कयो मैदान जिहाद के अंदर जो जंग ओह जो मैदान आ हजरत जुलेबी जे कन ते जने आवाज आयो हय्या अलल जिहाद दिल के अंदर सोचे घरों भी ना है शादी जो कया ज़ाल लगे काथे राया ज़ाल लगे घर ता है ही कोन बस वना दो मैदान जिहाद में जन्नत में हुरन जा मजा वठस हजरत जुलेबी शादी जो सामान छड़े करे तलवार तो वठे मैदान जिहाद के अंदर अचे थो घोड़े ते सवार मैदान जिहाद के अंदर लड़ंदे शहीद थी वने थो शाम जो टाइम आ मदीने वाले साईं जी नजर पई आ साईं सीने सा लाइन था कोसो मुबारक ॾियनि था साईं दा फरमाइनो जुलेबी
बीबा तुझी रानी त हथ में मेहंदी है उंदी ओ जलेबीबा अज त तुझो निकाह होयो ओ जलेबीबा तुझो त दुनिया में निकाह न थियो पर मुझा सोना जलेबीबा तू खटे वे जो अल्लाह तुझो निकाह जन्नत जी आला हूरन सा करे छड़ियो ई होया सहाबा इकराम जेके हुजूर जे हिक हिक हुकुम ते पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ तैयार हो हुजूर जा वफादार सिपाही आ हुजूर जा सच्चा आशिक आ सच्चा गुलाम हा जेके हुजूर जे हिक हुकुम ते पंहिंजो सब कुछ कुर्बान करण जे लाइ तैयार हो ई होया सहाबा इकराम जग सारे दा महबूब मदनी मिठा सारी धरती ते रहमत वंडींदा गया यो शेर पूरो क्या दुआ था करो मोहब्बत सा जो सुभान अल्लाह जेके साहबा जा आशिक हुए मोहब्बत सा जो सुभान अल्लाह जंहिंजी दिल थी चे तू चुप कर जंहिंजी दिल थी चे त साहबा जे इश्क ऐं मोहब्बत में इहो शेर पढ़ा उहे मोहब्बत सा जो सुभान अल्लाह तव्हां त चुप करे बयान ॿुधो आहे मथो त मां आयो आहे पोइ बि थकी तव्हां पिया हा सही मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह हिकिड़ी जॻह ते मूंखे वाइज़ ॾिनो हाणे त माशाल्लाह सियारे जी मौसम आहे उन टाइम बि सियारे जो टाइम रात जो मूंखे 1 वॻे वारो ॾिनो मां बि नओं मौलवी कॾहिं ज़िंदगी में वयुमि कोन उन इलाइक़े में माण्हू मूंखे सुञाणनि कोन मां कंहिंखे बि सुञाणिया वारो वरी आख़िर में ॾिनो सभु बुज़ुर्ग अचनि पिया स्टेज ते वेहनि पिया मूंखे चवनि पिया इंतज़ामिया वारा साईं तव्हां लिहाज़ कयो वॾा आहिनि बाबा चलो ठीकु आहे वञनि वाइज़ करणु हल हलां हिकिड़ो लहे ॿियो चढ़े मौलवी साहिबनि जा वाइज़ हलंदा रहिया आख़िरी वारो मूंखे ॾिनो हाणे रात जो 1 थिए थो मां जो ख़ुतबो शुरू कयो माण्हू अची 8-10 बचिया पोइ ॾिसां सही हिकिड़ो हुन भित खे टेकजी में सुतो पियो आहे हिकिड़ो हुन थंबे खे टेकजी में सुतो पियो आहे लाउड स्पीकर वारो बि बेज़ार थो मुला इहो बि पूरो करे त मां ई घर वञा मां चयो बाबा तव्हांजो वाइज़ नथा ॿुधो त भला वाइज़ ॿुधंदो केरु चवंदी मोल साहिब तूं घबरा न परेशान न थी असां तुंहिंजे वाइज़ ॿुधण खां वेठा आहियूं असां सुम्ही करे तुंहिंजो वाइज़ ॿुधंदासीं तूं परेशान न थी वाइज़ हलाए मां चयो भला तव्हां हिकिड़ी महिरबानी कयो मां सां मूंखे बि को बिस्तरो आणे ॾियो त मां बि सुम्ही करे तव्हांखे वाइज़ थो ॿुधायां जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म आहे जहिड़ी नियत तहिड़ी मुराद हा साईं संगत ॿुधण वारी हूंदी त दिलि चवंदी त 2-3 लफ़्ज़ माण्हू ॿुधाए संगत ठकल हूंदी टुटल हूंदी उहो अॻे ई बयान करण वारे कोई ख़त्म हूंदी त पोइ अॻियो ई चवंदो यार मां काथे अची फाथो आहियां भला 2-3 मिंट ॻाल्हाए दुआ घुरा वधे शेर थो पढ़ा टाइम काफ़ी थी वियो आहे घणो थी वियो आहे इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी कंहिं न कंहिं मौक़े ते वरी साहबा जी अज़मत जा तराना हुजूर जी रिसालत बयान थींदी रहंदी इंशाअल्लाह ये आखिरी शेर पूरो करे वठो जग सारे दा महबूब मदनी मिठा सारी धरती ते रहमत वंडींदा गया जेड़े आंदे गए नेड़े बहंदे गए सीने लाके मुहम्मद रंगींदा गया कोई सिद्दीक बनिया सदाकत दे विच कोई फारूक बनिया अदालत दे विच कोई पैकर हयादा सखावत दे विच ते कोई खैबर दे दर नू भनींदा गया जेड़े आंदे गए नेड़े बहंदे गए सीने लाके मुहम्मद रंगींदा गया कोई फारस नू आके बनियाजी कदर कीवे रूमी ते रहमत दी भावे नजर कीवे हबशी उते इश्क कीता असर कीवे हबशी उते इश्क कीता असर मारा खा के बिकल में पकींदा गया जेड़े आंदे गए नेड़े बहंदे गए सीने लाके मुहम्मद रंगींदा गया महबूबे कुल सोना खत्मे रसूल महबूबे कुल सोना खत्मे रसूल जिथों लगदा गया रंग लेंदा गया जिथों लगदा गया रंग लेंदा गया।